बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों, अॼु यूनिट ॿ पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे पॉटरी मेकिंग। पहिरें हिन सबक़ खे सिंधी माना सां गॾु पढ़ंदासीं, उन खां बाद में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं सिंधीअ में लिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। 2.2 2 रीडिंग पढ़णु। पॉटरी मेकिंग थाम ठाहिणु। माय aunt Sadori and uncle Juman are potters. मुंहिंजी चाची सदोरी ऐं चाचो जुमन कुंभार आहिनि। One day I went to visit them. हिकु ॾींहुं आउं उन्हनि सां मिलण वियसि। When I got there, I saw that Aunt Sadori was shaping a pot on a wheel. जॾहिं आउं उते पहुतसि, मूं ॾिठो त चाची सदोरी हिक थाम खे फीथे ते शिकल ॾेई रही हुई। She was pushing the wheel. हूअ फीथे खे धिके रही हुई। It went round and round. ऐं उहो फीथो गोल फिरियो पिए। While the wheel was moving, जॾहिं फीथो फिरियो पिए, she shaped the pot with both hands. हुन थाम जो शिकल ठाहियो पिए ॿिन्हिनि हथनि सां। It was fun to watch her smooth and lovely movements. हुन जी आसान ऐं वणंदड़ चुरपुर खे ॾिसणु मज़े वटां हो। After making each pot, she put it out in the sun to dry. हर थाम खे ठाहिण खां पोइ हूअ उन खे उस ते सुकाइण जे लाइ रखंदी हुई। Some pots and bowls were drying outside in the sun. कुझु थाम ऐं प्याला ॿाहिरि उस ते सुकी रहिया हुआ। My cousin Sarah was sitting under the neem tree nearby. मुंहिंजी सौट सारा वेझे वारे निम जे छांव हेठां वेठी हुई। She was making patterns on a bowl with a pointed bone. हूअ हिक नोकदार हॾे सां हिक प्याले ते चिटसाली करे रही हुई। She said, "Hello Raja, I will come and play with you for a while." हुन चयो, हेलो राजा, आऊं थोरी देरि में ईंदसि ऐं तव्हां सां खेॾींदसि। I have to make the pattern before this bowl is completely dry. मूंखे हिन प्याले खे ख़ुश्क थियण खां अॻु चिटसाली कढणी आहे। My cousin Saleh said, "I also want to play with you." मुंहिंजे सौट साले चयो त आऊं पिणु तोसां खेॾणु चाहियां थो। But first I must color the vase. पर मूंखे पहिरीं गुलदान ते रंग करणो आहे। Uncle Juman said, "Okay, I will take Raja to see our kiln in the meantime." चाचे जुमन चयो, ठीकु आहे, मां राजा खे इन विच में पंहिंजे भठी ॾिसण लाइ वठी वेंदुसि। The kiln was outside. भठी ॿाहिरि हुई। It was about 8 feet high and 20 feet wide.
उहा अटकल 8 फुट ऊची ऐं 20 फुट वेकिरी हुई। A little smoke was coming out from the kiln. भट्ठीअ मां हल्को दूंहों ॿाहिरि अची रहियो हो। Uncle Juman said, Raja, do not go too near the kiln. चाचे जुमन चयो त राजा भट्ठीअ जे तमामु वेझो न वञजांइ। It is very hot. इहो तमामु गर्म आहे। I said, what's inside it? मूं चयो त इन जे अंदरि छा आहे। Uncle Juman replied, the pots are baking inside. चाचे जुमन वराणियो त इन जे अंदरि थाम पची रहिया आहिनि। They will bake for 3 days. उहे 3 ॾींहंनि में पची वेंदा। Then we will take them to the market. पोइ असां उन्हनि खे बाज़ार में खणी वेंदासीं। We were standing near the kiln when I saw Alam. असां भट्ठीअ जे भरिसां बीठा हुआसीं जॾहिं मूं आलम खे ॾिठो। He was coming towards us with his donkey. ही पंहिंजे गॾह सां गॾु असां ॾांहुं अची रहियो हो। I asked Uncle Juman, what is Alam bringing? मूं चाचे जुमन खां पुछियो आलम छा आणी रहियो आहे। He said, Alam is bringing some clay. हिन चयो त आलम कुझु मिटी आणे रहियो आहे। Tomorrow I will make some paste from the clay and then your aunt will make some pots, vases and toys. सुभाणे मां इन मिटीअ मां जेकी आली मिटी ठाहींदुसि उन मां तुंहिंजी चाची कुझु रांदीका, गुलदान ऐं थांव ठाहींदी। जी दोस्तो, हाणे सबक़ जा जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ शेपिंग माना शिकिल ॾियणु, पॉट माना थांव, व्हील माना फीथो या चरखी, पुश्ड माना धिको ॾिनो, राउंड माना गोल या चौतरफ़, हैंड्स माना हथ, स्मूथ माना आसान, लसो या साफ़, लवली माना प्यारो या वणंदड़, मूवमेंट्स माना हरकतूं या हलचल, ड्राइंग माना ख़ुशि थियणु, सन माना सिज, नीम ट्री माना निम जो वणु, बाउल माना प्यालो या थांव, पेंटेड माना रंगियल, बोन माना हॾो, वाइल माना जॾहिं या दौरान या लम्हो, ड्राई माना ख़ुश्क, कज़न माना साउट, कलरिंग माना रंग ॾियणु, वेस माना गुलदान या गुलदस्तो, किलिन माना खूरो या भट्ठी, मीन टाइम माना उन दौरान या उन वक़्तु, हाई माना ऊंचो या
मथाहों। वाइड माना वेकिरो। अ लिटिल माना थोरो या हिकु नंढो। स्मोक माना दूंहों। अंट माना चाची। अंकिल माना चाचो। पॉटर्स माना कुंभार या थाम ठाहींदड़। टू नियर माना तमामु वेझो। बेकिंग माना पचण। सा माना ॾिठो। डोंकी माना गॾह। आस्क्ड माना पुछियो या चयो। ब्रिंगिंग माना आणण। टुमारो माना सुभाणे। पेस्ट माना आली या चीकी मिट्टी। क्ले माना मिट्टी। ट्वाइस माना रांदीका।